नाज़रीन शिकारपुर ज़िले अंदर चूंड सरगर्मियूं उरूज ते आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे उमेदवारनि पारां तक में जेको आहे उहे चूंड सरगर्मियूं उरूज ते करे छॾियूं आहिनि। हिन वक़्तु असां ख़ानपुर तालुके जे ॻोठु कादिर बख़्श पहोर में मौजूदु आहियूं, जिते NA 198 जो आज़ादु उमेदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई जेको आहे उहो हिन पिंडाल में पहुतो आहे ऐं नाज़रीन खां पुछूं ऐं उन उमेदवार खां पुछंदासीं त हीअ जेको 25 जुलाई ते इलेक्शन थिए पई, इन में टर्न आउट केतिरो सिलो रहंदो, उन खां पोइ कहिड़ियूं कहिड़ियूं बिरादरियूं जेके आहिनि आज़ादु उमेदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई खे वोट ॾींदियूं। मथियों वोट साईं खे ॾींदासीं, साईं अब्दुल्ला खे। हेठियों वोट ॾींदासीं डॉक्टर साहब खे। डॉक्टर साहब जी पॉल्यूशन टाइट आहे। हा साईं रिलीफ त हाणे जेको ॾिनो अथई, पर ॿियनि लीडरनि खां भलो आहे। अबा कुझु न ॾिनऊं न। हा पीपल पार्टी जी कईसीं। बसि हाणे उन खे बि उहो बि वियो शादात कोट, त असां ई पंहिंजे वरी डॉक्टर साहब वारा बि असां वटि आया 2-3 चकर, ॿी संगत घणी। हा हा भले कनि वञी बा, इख़्तिलाफ़ पाण में आहिनि, बसि उहे पंहिंजे भाइनि जा सौटनि जा। बाक़ी असां डॉक्टर साहब सां में जेको असांजो हे इलाइक़ो आहे, इन में जेको मथियों वोट आहे उहो साईं अब्दुल्ला पौड़ साहब खे ॾींदा माण्हू, ऐं जेको हेठियों वोट आहे उहो डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब खे ॾींदासीं। उहो अमीर अली ख़ान खे। हा हेठियों वोट। हा जी 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 उहे मथियों कंदा साईं अब्दुल्ला खे, हेठियों अमीर अली ख़ान खे। हा अलाह में उमेदु आहे, इनशा घटि वेंदा उमेदवार। हर हिकु खे त इहा ई उमेदु आहे, असां खणंदासीं। बाक़ी हाणे इलेक्शन जो टाइम अचे, ख़बर पए। इनशा मथी साईं अब्दुल्ला इनशा खटींदो, हेठि अमीर अली ख़ान खटींदो। जी फ़ौज अचे थी, असां वेलकम चऊं था उनखे, ऐं उनखे गुज़ारिश बि आहे इंतिज़ामिया खे, इलेक्शन कमीशन खे, त जेके बि परमिट मेयर वठणु खपनि, पॉसिबल हुजनि, वठनि त जीअं फ्री एंड फेयर इलेक्शन थिए। हाणे हुनजी पार्टी आहे जो त हाणे हुनजी डिसीशन आहे, उहो पाण बीठा आहिनि। हा न अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, हुनजी पार्टी, असां इंडिविजुअल थियासीं, उहो हुनजी पार्टी आहे पंहिंजी, जेको हुन पार्टी जो डिसीशन हूंदो। चौथीं तारीख़ हुनजी हियरिंग आहे। हे त फॉर द टाइम बीइंग हुननि खे जेको आहे त उहो सस्पेंड कयो हुओ ऑर्डर खे, जेको असांजे ख़्याल में, असांजे वकील साहिब जे ख़्याल में त इन्हनि खे उहो कोन हुयो। उनजे लाइ स्पेशल बेंच हिकिड़ी ठाही आहे, हाई कोर्ट, जेका वेंदी सुभाणे खां वठी शायदि, ऐं उनजी हियरिंग 4 तारीख़ आहे। 4 तारीख़ केस हलंदो, जेको बि थियो। साईं हाणे नियत साफ़ हुजे त हर शइ थी सघंदी आहे। बाक़ी कॉस्मेटिक चेंजिस करे ऐं लालीपाप हूंदो त उन सां फ़र्क़ु न पवंदो, पर जे सिंसियरली उन रूह सां इलेक्शन जे फ्री फेयर थियण जे रूह सां जेके बि चेंजिस कंदा, सुठी ॻाल्हि आहे। माण्हुनि जो रुझान सुठो आहे। हा ऐं हाणे गर्मी बि आहे, रोज़गार जी हिकिड़ी उन टाइम ते पीक मौसम आहे। इन जे बावजूदि बि मां ईअं सम्झां थो माण्हू वोट कास्ट कंदा, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे को। हाणे थोरो घणो को हेठि मथां थी वोट कास्ट करणु ईंदा। ॾिसूं इनशाला कामयाबी माणींदासीं। लखीअ में असांजा चाचड़ आहिनि, टांवरी आहिनि, बिरोई आहिनि, पंहिंजा असांजा कबीले जा शर जतोई आहिनि, जागीराणी आहिनि, ॿियूं खोड़ मुख़्तलिफ़ असांजा दोस्त असांखे हिमायत हासिलु आहे।
फ़ौज अगरि सभिनी पोलिंग इन ते आई त पोइ शफ़ाफ़ी थींदी इंशा ताला यकीनन। चौथी तारीख़ ते हाज़िरी आहे, केस रखियलु आहे असांजो 4 तारीख़ ते। ऐं ॻाल्हि त सिधी सही पई आहे, अलाह कंदो हो डिस्क्वालीफाई थींदो इंशा ताला। असांखे कोर्ट ते पूरो एतमाद आहे। असां JUI त उन्हनि पंहिंजो कैंडिडेट बीहायो आहे न, PS 8 ते बि ऐं NA 198 ते बि। पाण तव्हां ॾिसो था त जिथे बि पीपल्स पार्टी जा पूरे सिंध में जिथे बि वञनि था त उन्हनि सां कहिड़ो अवाम जो रवैयो आहे, उन मां तव्हां अंदाज़ो पाण करे छॾियो न। मां छा चवां, अवाम खे इहो ई मैसेज आहे, असां सभु असांजो साथ ॾियनि, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारनि। जेको हुननि 10 सालनि में जेको कुझु हुननि कयो आहे उहो अवाम जे तव्हां सभिनी मीडिया जे साम्हूं आहे, उनजे ख़िलाफ़ु आवाज़ उथारनि, असांखे मौक़ो ॾियनि। महिरबानी। इन 198 ते डॉक्टर मोहम्मद इब्राहिम साहब जी यकीनी जीत आहे। छाजे करे त माण्हू आबिद भाई खे बि ॾिसनि था, मौलवी साहब खे ॾिसनि था, उन में डॉक्टर साहब खे प्रेफर था ॾियनि। त डॉक्टर मोहम्मद इब्राहिम साहब हिकिड़ो संजीदा सियासतदान आहे, वॾे कमु वारो आहे। 24 कलाक दरवाज़ो खुलियो पियो आहे, 24 कलाक फ़ैसिला हलनि था, ग़रीबनि तव्हां ॿुधे थो। हो जेके आहिनि मतिलब वारा माण्हू आहिनि, जंहिंमहिल वोट थी विया ज़ाहिर ई न हूंदा। सो इन करे MNA 198 ते डॉक्टर इब्राहिम साहब जी यकीनी जीत आहे। हा जी, हा हा हा, फ़ौज अंदरि बि चवंदा फ़ौज बि ईंदी, ॿाहिरि बि फ़ौज बि ईंदी, ऐं 5000 चवंदा कैमरा बि लॻंदियूं पोलिंगनि ते। हिते जेको आहे असांजे 198 ते 60 पोलिंग हिसास करार ॾिनी वई आहे। ऐं मां सम्झां थो त माशाल्लाह हिन दफ़े वॾी तब्दीली आहे। कास्टिंग खे गर्मी जे करे जेका बि थिए, इनशाला डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब जी पोज़ीशन जेका आहे त बहितर आहे। ऐं जेका मथां खां वठी जेको इहो सिस्टम हलियो आहे, पीपल पार्टी जो जेको माण्हुनि घेराव कयो आहे, उन हिसाब सां हिते जेको आहे मां सम्झां वॾी तब्दीली आहे। ऐं माण्हुनि जी हिकिड़ी दिली ख़्वाहिश आहे त सिंध में जेको आहे त पीपल पार्टी खे शिकस्त अचे। हा साईं, हिते साईं पोड़ बिरादरी जेको आहे त उन जो काफ़ी तादाद जेको आहे त डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब सां गॾु आहे। ऐं उन खां पोइ जेको त मां सम्झां कमराणी बिरादरी आहे, थईम बिरादरी आहे, उन खां पोइ शर जतोई त आहिनि ई आहिनि। उन खां पोइ बि काफ़ी जेको आहे त बिरादरियूं मां सम्झां थो जेको आहे त लीड मां सम्झां थो त इनशाला हिन दफ़े 10-15 हज़ारनि ते असां जेको आहे त लीड ॾींदासीं। हा इनशाला आवाम चाहे थो तब्दीली थिए। अॻ में जेको आहे त करप्शन थी आहे, इंतिहा दर्जे जी करप्शन थी आहे। ऐं जेके अञा ताईं 4-4 साल थी विया आहिनि रोडनि खे, उहे पथर पिया आहिनि त उन ते कमु न थियो आहे। ऐं करप्शन थी आहे इंतिहा दर्जे जी। हे जेके हाणे पेवर ब्लॉक आया, उन में ट्रेलनि जा ट्रेला उहे विकिणनि था ॿाहिरियों जेको आहे त ठेकेदारनि खे ख़रीद फरोख्त थिए थी, उन जो बि बिज़नेस थियो आहे। जेको एॾी करप्शन जी हद थी वई आहे, उन जे करे अवाम जेको आहे उहो तब्दीली चाहे थो। ऐं उन जेको आहे त पीपल पार्टी जो घेराव कयो आहे। ऐं इनशाला जेको 25 तारीख़ असांजे आज़ादु उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब जी फतह थींदी। मुंहिंजो असां बीठा आहियूं साहब सां, डॉक्टर इब्राहिम खान जतोई सां, आफ़िस साहब वारा असां बीठा आहियूं, उन सां बीठा आहियूं। बसि उहो हेठि वटि उहो साहब जो उहो फ़ैसिलो असां आफ़िस साहब सां गॾु साहब अचे उहो कंदासीं। ॿियो हा 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 हा, वटि लॻी बि थींदो पाण साहब जी मथी इलेक्शन में हेठो वोट पोइ थी सघे थो मथां जमियत ते वञूं असां, त पोइ मथियो जमियत जो आहे त असां मथे जेको आहे सो साहब खे ॾींदासीं। बाक़ी जेको हेठियो हूंदो दिलि पसंदि हूंदी ओॾे हलिया वेंदा। तव्हांजो पंहिंजो भयो साहब करी वेंदो, उहा उनजी मर्ज़ी आहे, जाॾे बि वञे। हा इनशाला ताला न कंदासीं। बसि कोई आहिनि थोरी कमियूं आहिनि उन्हनि में बि,
असां इहो था चऊं त असां हिननि ॾे वियासीं पंहिंजी बीमारी जे हिसाब सां उन्हनि जे लाइ चयोसीं असां त भाउ असांजे लाइ को छड़ो एतिरी कुझु पार त कयो छड़ो डॉक्टर खे फ़ोन कयो त असां पंहिंजे हिसाब सां दवा वठंदासीं पैसा ॾींदासीं न करे सघियो मूंखे चयो त हिकदमि वञ तूं होॾे कईं पल ॻाल्हा होॾे छा नालो त कर न तव्हां हाणे वञो सिज लहे पियो शिकारपुर में तव्हां होॾे वञो मां होॾे फ़ोन थो कयां सुभाणे पट बि साईं सॼी ज़िंदगी असांखे कंहिं वोट लाइ चयो बि न आहे जंहिं खे चऊं था असांजे साहब खे ॾिनो आहे त तव्हांखे बि केरु थो चए बसि नाज़रीन एन 198 जे आज़ाद उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई ऐं PS 8 जे आज़ाद उम्मीदवार अमीर हुसैन जतोई जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु हुयो त पीपल्स पार्टी हुकूमत 10 सालनि में करप्शन खां सवाइ अवाम खे कुझु बि न आहे ॾिनो हिननि इहो बि ॿुधायो त शिकारपुर ऐं खानपुर जेके तक आहिनि उते अवाम असांखे सुठी मोट ॾेई रहियो आहे ऐं 25 जुलाई ते जेको आहे उहा इलेक्शन जेकॾहिं फ़ौज जी निगरानी में शफ़ाफ़ थी त कामयाबी असांजी हूंदी ॿिए पासे मुख़्तलिफ़ चङनि मुल्सनि ऐं वोटनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु हुयो त 25 जुलाई ते असां मथियों वोट जेको आहे JUI जे उम्मीदवार मौलाना अब्दुल्ला पवर खे ऐं PS 8 जो जेको आहे वोट आज़ाद उम्मीदवार अमीर अली जतोई खे ॾींदासीं कैमरामैन अली मुर्तज़ा नक़वी सां गॾु रहीम लारिक सिंधरी न्यूज़ कानपुर।